अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं शाद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी हिन प्यारी ऐं ज़बरदस्त ऐं अनोखी वीडियो में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु रिव्यू कंदासीं दुलाब ड्रामे जो ऐं दुलाब ड्रामे जेका तव्हांजा कमेंट ऐं तव्हांजा सुवाल आया आहिनि उन्हनि जा जवाब ॾींदुसि दुलाब ड्रामे जे बारे में हिन वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हां खां का बि दोस्तों अपडेट मिस न थिए। नंढड़ी वीडियो आहे ऐं इन में अॼु वॾी अपडेट्स मूं आंदी आहे दुलाब ड्रामे जे बारे में। जेका बि दुलाब ड्रामे जा शौक़ीन आहिनि उन्हनि पुरमो बि ॾिठो आहे, उन्हनि खे एपिसोड जो इंतज़ारु आहे, लेकिन कन्फर्म एपिसोड जेको आहे पुरमो में न ॿुधायो वियो त कहिड़ी तारीख़ ते हलंदो। लेकिन 21 अक्टूबर त हर को ॿुधाए थो, लेकिन असल तारीख़ कहिड़ी आहे का ख़बर न आहे कंहिंखे। पुरमो में हर शइ ॾेखारी वेंदी आहे, टाइम टेबल ॾेखारियो वेंदो आहे, लेकिन हिन पुरमो में कुझु न ॾेखारियो वियो, सिर्फ़ु कमिंग सुन लिखियलु हुयो, मतिलबु अचण वारो ड्रामो। इन जी पूरी अपडेट्स तव्हांखे अॼु मां ॾियां थो। थोरो इन ते जेको आहे नज़रसानी बि कंदासीं ऐं सभिनी दोस्तनि खे नवां पुराणा जेका बि आहिनि उन्हनि खे अर्ज़ु आहे त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हां खां का अपडेट मिस न थी। ऐं लाइक सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कंदा। अॼु जी अपडेट जो मौज़ू आहे दुलाब जा कमेंट जेका माण्हुनि मैसेज कया आहिनि, प्यारे दोस्तनि मैसेज कया आहिनि, उहे पढ़ंदुसि, उन्हनि जो जवाबु ॾींदुसि। ऐं अॼु जी वीडियो जो ॿियो मक़सदु इहो आहे त पुरमो में आख़िर छो न टाइम टेबल ॾिनो वियो त राति जो काएं वॻे ड्रामो हलंदो, सूमर ते हलंदो बि सही या न हलंदो, कहिड़ी तारीख़ खां स्टार्ट थींदो ऐं हफ़्ते में जा घणा एपिसोड ईंदा, कुझु न ॿुधायो वियो। टेंशन वठण जी ज़रूरत ई न आहे, असां वेठा आहियूं तव्हांखे असां ई ॿुधायूं था सभु कुझु जेको बि हूंदो, सॼी ॻाल्हि क्लियर करे असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधायूं था। हर हिकु पॉइंट खे नोट कंदासीं इंशाअल्लाह। हीअ अॼु वीडियो एॾी वॾी न आहे, नंढड़ी वीडियो थियण वारी आहे। सिर्फ़ु तव्हां हिन खे दिलि सां ॾिसो ऐं लाइक सब्सक्राइब शेयर कयो ऐं हलूं था अपडेट जी तरफ़। जेका जी अपडेट आहे दोस्तों, कहिड़े बि ड्रामे जो पुरमो ईंदो आहे उन में उहो तारीख़ लिखंदा आहिनि, टाइम लिखंदा आहिनि, फलाणे ॾींहुं फलाणे टाइम हीउ ड्रामो स्टार्ट थींदो, लेकिन हिन में कुझु न लिखियो वियो। इहो आहे दोस्तों, इहो हिकु ड्रामे खे कामयाबु करण जे लाइ ऐं शो वधाइण जे लाइ कंपनी वारा कंदा आहिनि, जीअं माण्हू अञा रिसर्च करनि, ॻोल्हनि, सर्च करनि त ड्रामो जी किस्त कॾहिं ईंदी। दोस्तों, 21 अक्टूबर त हर को ॿुधाए रहियो आहे, मां बि तव्हांखे ॿुधायां थो त सूमर ते इहा किस्त वाक़ई ईंदी, लेकिन जेको पुरमो में न ॿुधायूं ऐं ड्रामे जो टाइम टेबल इन में थोरो डाउट मूंखे थिए थो, मतां अॻे सूमर ताईं खणी वञनि। छाजे करे 20 जेको अक्टूबर ते शूटिंग हलणी हुई उहा न हली, 3 अप्रैल जी। हाणे नवंबर यानी अॻे महीने में शूटिंग वठी विया आहिनि, अॻे महीने में 3 अप्रैल जी शूटिंग स्टार्ट थींदी, हिन महीने में न थींदी। मुंहिंजे करे मूंखे लॻे थो त मतां पोएं सूमर ते ड्रामो वठी वञनि, लेकिन अलाह करे ईअं न थिए, इन सूमर ते हले। जे इन ते न हलियो त पोएं सूमर ते इन ड्रामे खे छिके वेंदा, असांजो जेको अंदाज़ो आहे। बाक़ी ड्रामो जॾहिं हलंदो दोस्तों, शाम जो 7 वॻे हलंदो, 7:15 ते या 7 वॻे फिक्स हलंदो। ऐं इन ड्रामे जा हफ़्ते में 5 एपिसोड ईंदा। दुलाब जा हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे ऐं इन जो पुरमो जंहिं ॾिठो आहे उन्हनि खे ॾाढो वणियो। इन में वॉल्यूशन घणी आहे, मतिलबु इन में मारधार ॾाढी घणी ॾेखारी वई आहे, खून ख़राबो बि घणो ॾेखारियो वियो आहे, कारोकारी जो इल्ज़ाम बि ॾेखारियो वियो आहे, इन में शैतानियत जो किरदारु बि ॾेखारियो वियो आहे। यानी तकरार ऐं ज़हर ज़िंदगी सां मिलंदी जुलंदी कहाणी हिन जी बि आहे, घणो डिफरेंट न आहे, थोरो फ़र्क़ु आहे, वधीक फ़र्क़ु न आहे। बसि कुझु अदाकारनि जो किरदारु अटमट सट थिया आहिनि, लेकिन घणनि जा किरदार साॻिया ई आहिनि। वीडियो सुठो हूंदो दोस्तों इंशाअल्लाह। हीअ हाणे तव्हांजा कमेंट शामिलु कंदासीं, लेकिन इन खे आख़िर ताईं ॾिसो, हुन जा जवाब बि मां ॾींदुमि दुलाब जे बारे में तव्हांजा कहिड़ा कमेंट आया आहिनि। दोस्तों हलूं था अॼु जा जेके कमेंट आया आहिनि इहे पढ़ूं। अल्लाह लिखियो आहे, अस्सलाम वालेकुम अदा, उमेद त ख़ैरियत सां हूंदा। अदा बिल्कुलु मां ख़ैरियत सां, तव्हां ख़ुशि आहियो, ॿियो ख़ैरु आहे। अदा लिखियो त मुंहिंजो हिकु अर्ज़ु आहे त जानी तो कहिड़ो आहे, असांखे यादि नथो अचे, तव्हां उनजो फ़ोटो ॾेखारियो जो त यादि अची वेंदो। अलाह ताला सलामत रखे, अदा हमेशह ख़ुशि हुजो, शाल आबाद हुजो, अव्हांखे अलाह सलामत रखे, तव्हांखे बि मौला सलामत रखे। अदा जानी तो त मशहूरु हीरो आहे, पत्थर दिलि में जंहिं ढोलू जो किरदारु कयो, ढोलण पत्थर दिलि में मशहूरु आहे इहो। हाणे इहो पत्थर दिलि हाणे ड्रामो ख़तमु थियो आहे, तव्हां उन में ॾिसी सघो था। हाणे मूं वटि हिते पिक्चर न पई आहे। दर्दनि जो दरिया में बि उन बहितरीनु करेक्टर कयो, हीरो जो बहितरीनु आहे अदाकार, इहो घणो कर तव्हां सम्झी विया हूंदो। मोहम्मद उमर साहब स्टिकर मोकिलिया आहिनि, दिलि वॾियूं महिरबानियूं। ऐं शमन अली जदोई साहब लिखियो आहे, दिलि मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं।
ऐं सिंधी ड्रामा फिल्म्स लिखियो आहे। जानी 3 महीना मां पहिरियों अपडेट ॾिनी हुई वेरनि जी वस्ती। अदा असां त उहा अपडेट तुंहिंजी न आहे ॾिठी। मूंखे लॻे थो कंहिं बि सब्सक्राइबर न ॾिठी हूंदी। इहे 5 ॾियारा पहिरियों मूं अपडेट ॾिनी ऐं इहो खजू साहब बि ॿुधायो। मां 2 महीननि खां वठी लॻातार ॿुधाए रहियुसि नवां ड्रामा अचण वारा आहिनि। नाला कंफर्म न हुया, कंफर्म थी विया। मां अपडेट वेरनि जी वस्ती ड्रामे जी ॾेई छॾी हुई। ऐं तव्हांखे अगरि कावड़ लॻी आहे त ख़ुदा थो ॼाणे, लेकिन तव्हांजी अपडेट असां न आहे ॾिठी। हितां यकीन थिए थो तव्हां असांजी अपडेट ॾिसंदा आहियो, कमेंट कयो आहे। तव्हां इहो पुख़्तो सबूत अची वियो असां वटि, तव्हां असांजी अपडेट ॾिसंदा आहियो, लेकिन असां तव्हांजी न आहे ॾिठी जानी। ऐं माशूक लुंड साहब दिलि मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं। नवीद दर साहब दिलि मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं। ॿिए दोस्त FX लिखियलु आहे, ख़बर न आहे, नालो बिल्कुलु क्लियर न आहे, महिरबानियूं दिलि मोकिलिया अथई। मुनीर अहमद साहब दिलि मोकिलियान। मोहम्मद हाजी दिलि मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं। काफ़ी सारा मुनीर अहमद नालो बि लिखियो अथई। ऐं अॼु जो ज़बरदस्त वीडियो आहे। मोहम्मद हाजी साहब ॿिया दिलि बि मोकिलियान, खोड़ सारा, वॾियूं महिरबानियूं जानी। वली मोहम्मद साहब सुमर साहब लिखियो आहे, अस्सलाम वालेकुम। ड्रामा सीरियल दुलाब जो प्रोमो अची वियो आहे। जी अदा उहो त 3 ॾियारो बाक़ी अची वियो आहे। तव्हांजा कमेंट पुराणा बि मां हाणे शामिलु कयां थो पियो। बिल्कुलु इहा तव्हांजी वॾी भली ॻाल्हि आहे, महिरबानियूं। इंसाफ़ लिखियो आहे, भाई प्लीज़ तकरार सीज़न 2 चले। अदा इहो असांजे हथ में न आहे, अलाह करे तकरार सीज़न 2 कंहिं ॿिए नाले सां हलाइनि। ऐं अवैस अली बात दिलि मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं। मुशरफ बुगी साहब लिखियो आहे, अली सां चढ़ पंहिंजे चैनल जे अपडेट में चए पियो प्रोमो अॼु ईंदो। इहो पुराणो कमेंट आहे, वाक़ई त हाणे 3 ॾींहं थिया आहिनि, 4 ॾींहं प्रोमो खे। वॾी महिरबानी मुशरफ बुगी साहब। गौस मोहम्मद कुंवर साहब दिलि मोकिलियान, काफ़ी सारा, वॾियूं महिरबानियूं। मुशरफ बुगी साहब लिखियो आहे, सॉन्ग दुलाब ड्रामे जो वॾो दर्द भरियो आहे। जेको तकरार सॉन्ग हुयो उन खां बि वधीक दर्द भरियो आहे। बिल्कुलु दा सॉन्ग बहितरीनु आहे, माशाअल्लाह, भला लफ़्ज़ लिखिया विया आहिनि। जबार अली दिलि मोकिलियान, वॾियूं महिरबानियूं। अली मोहम्मद बिजराणी ख़ान महिरबानी ऐं दिलि लिखिया अथई, वॾियूं महिरबानियूं। अब्दुलरहमान साहब दिलि मोकिलियान ऐं हक़ नवाज़ अली साहब महिरबानी लिखी आहे अदे जी, वॾी महिरबानी जानी। जबार अली साहब दिलि मोकिलियान ऐं अली नवाज़ साहब लिखियो आहे, जी हा दा प्रोमो अची वियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, वॾी महिरबानी सुणा। ऐं अली नवाज़ ऑल द बेस्ट लिखियो आहे, वॾियूं महिरबानी सुणा। ख़ुशि जो आबाद जो सफ़ीर मरी साहब दिलि मोकिलियान। गौस मोहम्मद नवीद दर साहब इन ॿिन्ही काफ़ी सारा दिलि मोकिलियान। अली जान सोलंकी दिलि मोकिलियान। जबार अली साहब दिलि मुराद ऐं अली नवाज़ साहब बि काफ़ी सारा दिलि मोकिलियान। ऐं इन गौस मोहम्मद साहब बि काफ़ी सारा दिलि मोकिलियान, माशाअल्लाह। सभिनी दोस्तनि जी वॾियूं महिरबानियूं। ऐं रोमियो दिलि मोकिलिया आहिनि। ऐं गुलशेर ज़हीर अहमद, इहो पाण यूट्यूबर आहे, इन गुड लिखियो आहे, वॾी महिरबानियूं सुणा। अब्दुल हादी साहब गुड लिखियो आहे। गौस मोहम्मद बयाल गुड लिखियो आहे, वॾियूं महिरबानियूं। मज़र बिगियो साहब ज़बरदस्त भाउ शाहिद लिखियो अथई, वॾियूं महिरबानियूं। दिलि बि मज़र भाउ काफ़ी मोकिलिया आहिनि, मज़र बुगियो साहब ऐं रमेसियो ऐं दिलि मोकिलिया आहिनि। मज़र बुगियो साहब काफ़ी सारा दिलि मोकिलिया आहिनि, काफ़ी सारा, वॾियूं महिरबानियूं जानी। ऐं मोहम्मद उमर साहब दिलि मोकिलिया अथई, गुल मोकिलिया अथई, लख कुर्ब जानी। अहमद रज़ा भयो साहब दिलि मोकिलिया आहिनि। मोहम्मद उमर साहब पाकिस्तान जो फ्लैग बि मोकिलिया, दिलि मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं। गौस मोहम्मद भाउ, मज़र बुगियो ऐं मोहम्मद उमर ऐं अहमद रज़ा भयो खोड़ सारा दिलि मोकिलिया आहिनि। तव्हां सभिनी असगर थीबो साहब, असलम मुनव्वर साहब बि काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्ब कॉमेंट में। वली मोहम्मद समो साहब बि दुलाब जे वीडियो जे हेठां दिलि मोकिलिया अथई, लख कुर्ब। ऐं हिकु नएं दोस्त लिखियो आहे, प्लीज़, उनजो नालो लिखियो न अथई, गुलाब जा गुल मोकिलिया अथई, लेकिन उनजी ID ते प्लीज़ लिखियलु आहे, प्लीज़ आइट्स, वॾियूं महिरबानी जानी। असगर थीबो साहब दिलि मोकिलिया आहिनि, काफ़ी सारा, लख कुर्ब। नवीद दर साहब दिलि मोकिलिया आहिनि। फ़िदा हुसैन काफ़ी सारा दिलि मोकिलिया आहिनि। ऐं दोस्तो इहो हुयो अॼु जो जेका कमेंट सभु मां शामिलु कया टोटली। ऐं सभिनी दोस्तनि जी वॾियूं महिरबानियूं, तव्हां एतिरो प्यार मोहबत सुठा कमेंट लिखिया। तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त तव्हांखे यकीनन प्रोमो जे बारे में जवाबु मिली वियो हूंदो। हीउ सूमरु या मथियों सूमरु हिकिड़ो कमु पको थियणो आहे। ड्रामो शाम जो 7 वॻे, हफ़्ते में 5 एपिसोड दुलाब जा हलंदा, बहितरीनु ड्रामो आहे। दोस्तो वीडियो पको असांजो बि पंहिंजी पुॼाणी ते वॾो वीडियो न थी वञे, जी कोशिशि हूंदी आहे त वीडियो नंढो ई हुजे। ऐं असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं असां वरी ॿी वीडियो में। सभिनी दोस्तनि खे, फेसबुक वारे दोस्तनि खे बि अर्ज़ु आहे त लाइक करे, शेयर करे, हिन वीडियो खे अॻिते शेयर करे छॾियो। ऐं यूट्यूब वारनि दोस्तनि खे बि अर्ज़ु आहे त व्हाट्सअप ग्रुपनि में हिन खे शेयर कयो जेतिरो थी सघे। ऐं सब्सक्राइब बि ज़रूरु कंदा असांजे चैनल खे। ऐं बेल आइकन खे ऑल ते कंदा कि चेक कयो मथां बेल आइकन मिस हूंदी, तव्हां वटि अपडेट ॿी नई न पुॼी सघंदी, उहो देरि में देरि पुॼंदी, टाइम ते न पुॼंदी। बेल आइकन खे ऑल ते करे छॾियो। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुशियो जो आबाद जो, खिलंदा रहो ऐं मुस्कुराईंदा रहो। जी लतीफ़ जी लतीफ़ धरती। अल्लाह हाफ़िज़।